अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक करना दोस्तों। तो बिना देर रहणो त पंहिंजे अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। जी दोस्तों, त मिठल पंहिंजी घरवारी खे चवंदो त असांजी राबेल जी नसीब में बि शादी लिखियल ई न आहे। उहो पुछंदी छो? मिठल चवंदो त जाॾा को माना नूरल रेस बालाजा जे उता कम थी आयो आहे त हू माना असांखे सिधे मुंहं सां जवाबु ई नथो ॾिए। ईअं थो लॻे त हू मल्हार जी ज़िंदगी बचाइण लाइ असांखे असांजे संग खां जवाबु ॾींदो ऐं हू मल्हार सां शादी करणु न ॾींदो हुनजी। ऐं ॿिए पासे शेरदिल खे पंहिंजो चाचो चवंदो त तो पंहिंजे वॾेरनि सां गॾु पुलिस खे बि दुश्मन करे छॾियो आहे। ऐं तंहिं ते शेरदिल चवंदो त अरॾाइप मुंहिंजो मान आहे ऐं मां नथो चाहियां त केर बि मुंहिंजे साम्हूं कंधु खणे। ॿिए पासे तव्हांखे ॾिसींदा रहूं दोस्तों, हिन ड्रामे जो डायरेक्टर मुमताज़ कासकली बि हिन ड्रामे में आयो आहे ऐं हू मासाद थियो आहे शेरदिल जो। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो मुमताज़ कासकली जी एंट्री। ऐं ॿिए पासे बालाज खान चवंदो त मां मारींदुमि त सिर्फ़ु मल्हार खे, ॿिए कंहिंखे बि माना का तकलीफ़ न ॾींदुमि। दोस्तों वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।